ॿ ॾींहं अॻु सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी ते कातलाणे हमले वारे अमल ख़िलाफ़ वारसन सिविल सोसाइटी जे माण्हुनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी न हुअण करे एसएसपी घोटकी जे मुख्य गेट आॾो धरणो हंयो आहे। धरणे में शरीक एसटीपी जे वाइस चेयरमैन अब्दुल फताह समेजो ऐं ॿियनि चयो त पुलिस जी नाअहली आहे जो 72 कलाक गुज़री चुका आहिनि, हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थिया। जवाबदारनि मुतलिक़ जेका अॻभराई थी आहे पुलिस ॿुधाइण लाइ खेसि तयारु नाहे, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। पुलिस जी नाअहली आहे, पुलिस जी नालाइकी आहे जो एॾो कदावर शख़्सियत, एॾो वॾो सहाफ़ी जंहिंजे लाइ जिथे किथे सारी सिंध में जलसा जुलूस निकिरनि पिया ऐं जॾहिं त हुनखे गोलियूं लॻण खां पोइ हुनजी जेकी तबियत ख़राबु आहे उनजे लाइ सारी सिंध पर सारी दुनिया बेचैन आहे त एॾो बेबाक सहाफ़ी खे गोलियूं लॻियूं आहिनि ऐं उनजी तबियत जे लाइ यकी माण्हू दुआऊं था कनि पिया, दुआउनि जूं दरख़्वास्तूं हलनि थियूं पियूं ऐं असांजी पुलिस अञा ताईं सुती पई आहे। तक़रीबन नसरुल्लाह गडाणी ते जेको हमिलो थियो आहे उनखे अंदाज़न 72 कलाक गुज़री चुका आहिनि ऐं हिन वक़्तु उहो ज़िंदगी ऐं मौत जी जेकी जंग आहे उहा लड़े पियो आगा खान हॉस्पिटल में। हिन वक़्तु ताईं नाअहल एसएसपी सुमेर नूर चन्ना जेको घोटकी में एसएसपी आहे उहो वॾेरनि जो वांगारू बणियल आहे, सरदारनि जो ऐं हितां जे एमपी एमएननि जो उहो वांगारू बणियल आहे। उन हिन वक़्तु ताईं हिकु बि जवाबदार न गिरफ़्तार कयो आहे न ज़ाहिर कयो आहे। अॼु असां गडाणी बिरादरी तरफ़ां, सिविल सोसाइटी तरफ़ां ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एसएसपी ऑफिस आॾो निटरण उस में हिते वेठा आहियूं। सिर्फ़ु इन जे लाइ हिकु ई डिमांड आहे त नसरुल्लाह गडाणी जा जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। जेका पेशरफ़्त थी आहे त असांजी बिरादरी खे उहा शइ ॾिनी वञे न, जेकी हे चवनि था असां इंक्वायरी कयूं था, हीअ कयूं था, उन ते त असां सेटिस्फाई बि न आहियूं। असां सेटिस्फाई उन ते आहियूं त इंक्वायरी खे सुठे ऑफिसर को करायो वञे। असांजी गडाणी बिरादरी जी क़ौम सां अची करे उहो असांखे का वज़ाहत त ॾियनि न त बाबा साईं असां हिन ताईं पहुता आहियूं, हीअ नसरुल्लाह जे लाइ असां कयो बि आहे। असांखे त कंहिं शइ जी ख़बर ई न आहे। गडाणी ते हमलो न हो, हिकिड़ो शऊर ते हमलो आहे, पर असां हिकिड़ो मुतालबो था कयूं त हुन जेकी कमेटी ठही आहे पुलिस जी कमेटी, असांजो मुतालबो इहो आहे त जुडिशियल इंक्वायरी करायो ऐं हीअ दुनिया में जदीद साइंसी असूल अची विया आहिनि। हिन वटि लोकेटर आहे, फ्रांसिस इक्विपमेंट्स अची विया आहिनि, जदीद खां जदीद हिन वटि अची वियो आहे। हीअ जॾहिं जिते नसरुल्लाह साहिब ते हमलो थियो उते जेकॾहिं वञी करे हिन फ्रांसिक कराइनि हा, उते वञी करे इक्विपमेंट्स खणी वञनि हा, लोकेटर खणी वञे त को मसइलो ई कोन हो, मालूमात थी वञे। पर हिन लिमिट करे हिकिड़ी कमीशन ठही आहे। कमीशन जो मतिलबु इहो आहे त हुन केस खे ख़तमु करणु। उन्हनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।